ख़बर वासा शेयर कई पिया। सिंध हुकूमत फिल्मनि, ड्रामनि ऐं दस्तावेज़ी फिल्मनि खे हथी ॾियण लाइ कोशिशूं तेज़ करे छॾियूं। सिंध हुकूमत अफ़वाह में शऊर उजागर करण ऐं संदन सलाहियतनि खे उभारण सां गॾु दहशतगर्दी ऐं तापसंदी ख़िलाफ़ वसाइतो बयानो ठाहिण लाइ फ़नकारनि ऐं ड्रामा निगारनि जी हिमत वधाइण जो फ़ैसिलो कयो आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी सदारत में कॉन्टेंट एंड प्रोडक्शन ओवरसाइट बोर्ड जो पहिरियों इजलास थियो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण हिदायत कई आहे त नवनि फिल्म साज़नि ऐं ड्रामा निगारनि जी हौसला अफ़ज़ाई कई वञे। इजलास में सेक्रेटरी इतलात तदीबुर रहमान मेमण, DG PR सलीम खान, डायरेक्टर फिल्म्स हिज़्बुल्लाह मेमण ऐं डिप्टी डायरेक्टर सारंग लतीफ़ चांडियो शिरकत कई। इजलास में बोर्ड के मेंबरन काजी असद आबिद, विरदा सलीम, निमरा मलिक, आज़ान समीउल्लाह ऐं हसन असगर नकवी पिण शिरकत कई। शर्जील इनाम मेमण चयो त सिंध हुकूमत जमहूरी क़दरनि खे हथी ॾियण ऐं सूबे में हिकु सेहतमंद समाज जी तरक़ी लाइ ड्रामा, फिल्म ऐं ॿियनि लाॻापियल तख़लीक़ी कमनि खे हथी ॾियण जी पॉलिसी ते अमल करे रही आहे। शर्जील इनाम मेमण चयो त समाजी तरक़ी खे हथी ॾियण लाइ कॉन्टेक्ट एंड प्रोटेक्शन ओवरसाइट बोर्ड जो क़याम अमल में आंदो वियो आहे। नवनि लेखकनि ऐं प्रोडक्शन हाउसिस जेकी तख़लीक़ी ड्रामा ऐं फिल्मूं तैयार कनि था उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई कई वेंदी। हुन चयो त बोर्ड जी मंज़ूरी सां तख़लीक़ी कम मुकमल करण लाइ ज़रूरी माली मदद पिण फ़राहम कई वेंदी। इजलास में DG PR सिंध सलीम खान कॉन्टेंट एंड प्रोटेक्शन ओवरसाइट बोर्ड जे क़याम जे मक़सदनि ऐं पॉलिसी बाबति आगाह कयो। उन मौक़े ते काज़ी असद आबिद चयो त सिंध हुकूमत तरफ़ां बोर्ड क़ाइमु करण ऐं उनखे थोरे वक़्त में फ़ाल बणाइण जूं कोशिशूं साराह जोगियूं आहिनि। कॉन्टेंट एंड प्रोटेक्शन ओवरसाइट बोर्ड जो मक़सद नई टैलेंट के हथी ॾियण आहे। इजलास में मेंबरनि कॉन्टेंट एंड प्रोटेक्शन ओवरसाइट बोर्ड के वधीक इस्ताइतो बणाइण लाइ पंहिंजूं तजवीज़ूं पेश कयूं। तफ़सील मालूम कंदासीं चीफ रिपोर्टर कराची शबीर लाशारी खां। जी शबीर, आगाह कजो। जी बिल्कुल, सिंध हुकूमत फिल्मनि, ड्रामनि ऐं दस्तावेज़ी फिल्मनि खे हथी ॾियण लाइ कोशिशूं तेज़ करे छॾियूं आहिनि। इन हवाले सां कंटेंट एंड प्रोटेक्शन ओवरसाइट बोर्ड जो पहिरियों इजलास जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी सदारत हेठि थियो आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण हिदायत कई आहे त नवनि फिल्म साज़नि ऐं ड्रामा निगारनि जी ख़ासि हौसला अफ़ज़ाई कई वञे। इजलास में बोर्ड जे मेंबरनि काज़ी असद आबिद, वरदा सलीम, निमरा मलिक ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त सिंध हुकूमत जमहूरी क़दरनि खे हथी ॾियण ऐं सूबे में हिकु सेहतमंद सोच जी तरक़ी लाइ ड्रामा, फिल्म ऐं ॿियनि लाॻापियल तख़लीक़ी कमनि खे फ़रोग़ ॾियण जी पॉलिसी ते अमल करे रही आहे। चवणो त समाजी तरक़ी खे हथी ॾियण लाइ कंटेंट एंड प्रोटेक्शन ओवरसाइट बोर्ड जो क़याम अमल में आंदो वियो आहे। हुन चयो त नवां लेखक ऐं प्रोटेक्शन हाउस जेके तख़लीक़ी ड्रामा ऐं फिल्मूं तैयार कनि था उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई कई वेंदी। जी ठीकु आहे, महिरबानी अवां जी शबीर आगाह करण लाइ।